प्रोग्राम टाइम लाइन सां गॾु आहियां असद मुमताज़। नाज़रीन, 63A आर्टिकल 63A जे सदारती रेफरेंस बाबति सुप्रीम कोर्ट में हलंदड़ केस दौरान अॼु चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस उमर अता बंदियाल रिमार्क्स ॾींदे चयो आहे त वोट त हर सूरत में थींदो, वोट ॾियण खां पोइ इहो ॾिठो वेंदो त उन मेंबर जी पोजीशन कहिड़ी आहे। लेकिन प्रोग्राम में असां इन ते ई ॻाल्हाईंदासीं, गॾो गॾु ॻाल्हाईंदासीं हीअ त 63 आर्टिकल 63A जी हिकु तशरीह कई पई वञे, उन में इहो चयो पियो वञे त जेको वोट आहे उहो छाकाणि त पार्टी जी अमानत आहे ऐं उहा पार्टी जी अमानत कहिड़नि कहिड़नि जाइनि ते थींदी। प्रोग्राम में इन ते बि ॻाल्हाइबो, गॾो गॾु ॻाल्हाइबो त अटॉर्नी जनरल जेको कोर्ट खे ॿुधायो आहे त स्पीकर जो इहो अख़्तियार आहे त उहो जेको वोट जेको पार्टी खां मुक़ररु पार्टी खां मुक़ररु जेको मेंबर आहे उहो अगरि हुकूमत जे ख़िलाफ़ु वोट ॾिए थो पियो त उनखे ख़ारिज करे सघे थो। इन तमामु तर मामलनि ते ॻाल्हाईंदासीं, गॾो गॾु ॻाल्हाईंदासीं। जस्टिस फाइज़ी साहिब को चीफ जस्टिस ख़त लिखियो आहे त जॾहिं लार्जेस्ट बैंक 63 जी तशरीह लाइ हिकु लार्जेस्ट बैंक मुक़ररु कयो आहे, उन ते पंहिंजा ख़दशा ज़ाहिर कया आहिनि त उनजी कानूनी हैसियत कहिड़ी आहे। लार्जेस्ट बैंक जॾहिं लार्जर बैंक जॾहिं जोड़ी पई वञे त उनजो क्राइटेरिया क्या आहे, छा थो थिए। इन तमामु तर मौज़ूअनि ते ॻाल्हाइबो। असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे अॻूणो जस्टिस रिटायर जनाब शाइक ओसमानी साहब। जस्टिस साहब, प्रोग्राम में खुश आमदीद। जस्टिस साहब, सबसे पहले तो ये बताइए कि ये जो आर्टिकल 63A की तशरीह की जा रही है और आज जो चीफ जस्टिस साहब ने भी जो रिमार्क्स दिए हैं कि पहले वोट लाजमी होगा, उसके बाद देखा जाएगा, तो कहाँ कहाँ जो मेंबर कौमी असेंबली है उसका जो वोट है वो पार्टी की अमानत है? देखिए, वोट पार्टी की अमानत नहीं है। हम लोग एक पार्लियामेंट्री डेमोक्रेसी है, वहाँ पर हर एक मेंबर पार्लियामेंट का अपनी उसकी इम्पोर्टेंस है जी, क्योंकि वो आंसरेबल है अपनी कॉन्स्टिट्यूएंसी को। तो ये कहना कि वो पार्टी की अमानत है, ये कोई प्रेसिडेंशियल फॉर्म ऑफ गवर्नमेंट नहीं है जिस तरह रिपब्लिकन पार्टी अमेरिका में है, डेमोक्रेटिक पार्टी है कि एक पार्टी है वो उनको एक पार्टी के तौर पे वोट देना। यहाँ पे तो इंडिविजुअल्स हैं जी, जो कि अपने अपने हल्के में, इलाके में वो इम्पोर्टेंट हैं, इस वास्ते वो इलेक्ट होते हैं वहाँ पर। और जब भी दूसरी कोई पार्टी आना चाहती है तो वो इलेक्टेबल लोगों को ढूंढती है। तो ये कहना गलत है कि वो उनकी वोट जो है वो उसकी कोई इम्पोर्टेंस नहीं होगी, सीधी बात ये है जी, और ये जो कहने की कोशिश कर रहे हैं कि वो जब वोट ऑफ नो कॉन्फिडेंस होगा जी, तो अगर वो अपनी पार्टी के खिलाफ जाके वोट करेंगे, यकीनन उसके करने के बाद जी, वो यकीनन 63(1)A के तहत एक्शन ले सकते हैं, उनको नोटिस दे सकते हैं, उनको चीफ इलेक्शन कमीशन के पास नोटिस वो केस जा सकता है, वो इलेक्शन कमीशन उनको डीसीट कर सकती है और फिर वो उसके पास राइट ऑफ अपील सुप्रीम कोर्ट भी रहेगा। तो ये ऐसी सिंपल बात नहीं है जी। अच्छा, जैसे साहब आप कह रहे हैं कि वोट जो है वो पार्टी की अमानत नहीं है, लेकिन कुछ जो कानूनी माहिर हैं वो कह रहे हैं कि अगर नो कॉन्फिडेंस मूव का आता है या फिर आइन में तशरीह की जाती है या फिर बजट के हवाले से, ये 3 स्टेप्स हैं जहां पर जो मेंबर होगा उसका वोट जो है पार्टी की जो पोजीशन होगी वहां पे समझा जाएगा। सॉरी, आपकी आवाज नहीं आ रही, बाद में क्या कहा था आपने लास्ट में? अच्छा जी, कुछ कानूनी माहिरीन का ये ख्याल है कि 3 स्टेप्स हैं जहां पर जो मेंबर है वो पाबंद है कि वो जो पार्टी की पोजीशन है उसको वहाँ वोट देना है। एक तो अदम एतमाद की सूरत में या वज़ीर आज़म के एतमाद की सूरत में, दूसरा बजट की सूरत में, और तीसरा जब आईनी कोई आईनी तरमीम की जाए तो। देखिए, बात यहाँ पे ये है कि 63(1)A में वो सब चीज़ें मुफस्सल तरीके से दिखाई गई है जी, कि अगर वो ये करता है तो उसका ये हशर होगा जी, तो वोट ऑफ नो कॉन्फिडेंस का भी उसमें मेंशन है जी, और दूसरी वोटिंग का भी मेंशन है। अगर वो करता है तो ठीक है, वो करे, जी, जी, लेकिन उसके करने के बाद फिर पार्टी का चेयरमैन एक्शन ले सकता है, उसको डीसीट करा सकता है। लेकिन जब तक कि वो मेंबर पार्लियामेंट का मेंबर है जी, तब तक उसकी मेंबरशिप कोई कैंसिल नहीं कर सकता, स्पीकर या कोई भी, या पार्लियामेंट या गवर्नमेंट कोई भी कैंसिल नहीं कर सकती, ठीक है, क्योंकि वो इलेक्टेड मेंबर है। ठीक है। अच्छा, जैसे साहब ये बताइए कि इस तमाम सूरत में स्पीकर के पास क्या अख्तियार आते हैं? क्या जो अटॉर्नी जनरल कह रहे हैं कि स्पीकर के पास ये अख्तियार है कि वो वोट खारिज कर सकता है, क्या आईनी तौर पे स्पीकर को ये अख्तियार दिए गए हैं कि अगर कोई वोट दाखिल करता है या वोट अपना दर्ज करता है तो उसको खारिज करने के अख्तियारात हैं स्पीकर के पास? देखिए, वैसे तो नॉर्मल जो वोटिंग होती है, कोई लेजिस्लेशन पुटअप हो असेंबली में, उसमें वोटिंग हो, तो उसमें अगर कोई टेक्निकल फॉल्ट होता है किसी की वोटिंग में
تو وہ اختیار تو اسپیکر کے پاس ہے، جی لیکن جہاں پہ ووٹ آف نو کانفیڈنس ہے وہاں پہ اس کو کوئی اختیار نہیں ہے، کیونکہ یہاں پر جو ووٹنگ ہوتی ہے وہ ایک ڈویژن کے تحت ہوتی ہے. وہ کہتے ہیں آل دوز ہو آر ان فیور آف دس جی on this side, all those who are opposed to it on that side. تو یہاں پر تو وہ چیز اس کا کوئی گنجائش ہی نہیں ہے. اس کی کوئی گنجائش نہیں. ارے جیسے صاحب آئینی طور پہ یہ جو عدم اعتماد کی جب موشن جمع ہوتا ہے تو اس کے بعد 7 سے 14 دن کا ٹائم ہے کہ اس میں اجلاس بلایا جاتا ہے. اب تک اجلاس نہ بلانا آئین اس کا کیا کہتا ہے؟ آئین کے طور پہ کیا بیان کیا گیا ہے، یا پھر کوئی گراؤنڈ صورتحال کا بھی ذکر ہے اس میں؟ دیکھیے آئین میں تو صاف لکھا ہوا ہے کہ جب کوئی ووٹ آف نو کانفیڈنس پیش کیا جاتا ہے تو وہ 3 دن کے اندر، 3 دن سے پہلے نہیں اور 7 دن کے بعد نہیں اسے ووٹنگ ہونی چاہیے. لیکن پھر ایک اور آرٹیکل ہے اس کے تحت یہ لکھا ہوا ہے کہ اگر ریکویزیشن ہو کوئی اسمبلی کا سیشن کسی پارٹی کی طرف سے کوئی نوٹس ہو اور 20% ممبر جو ہیں وہ یہ کریں تو اس صورت میں اس کو ایک سرٹن ٹائم کے درمیان میں اس کو اسمبلی 14 ڈیز کے درمیان میں اسمبلی کال کرنا لازمی ہے اسپیکر کو. جی یہ لکھا ہوا ہے آئین کے اندر. اب اس میں چونکہ جو 14 دن ہیں وہ تو شاید آج ختم ہو گئے تھے، جی حالانکہ وہ چاہتے پہلے بھی کر سکتے تھے، لیکن 14 دن میکسیمم ہے جی جو آج ختم ہو گئے. اب اگر انہوں نے نہیں کیا تو انہوں نے قانونی طور پر آئین کی طرف سے خلاف ورزی کی ہے، اس میں کوئی شک نہیں ہے. اب اس کا وہ ایکسپلینیشن دے سکتے ہیں کہ چونکہ یہاں پر OIC کی کانفرنس ہو رہی تھی اور دوسری باتیں تھیں اس وجہ سے وہ نہیں کر سکے، لیکن وہ کوئی ایکسپلینیشن نہیں ہے. کیونکہ کوئی ضروری نہیں ہے کہ آپ اسمبلی کا سیشن آپ وہاں پارلیمنٹ میں کال کریں، آپ اسمبلی کا سیشن کہیں اور بھی کال کر سکتے تھے. آپ کو کال کرنا لازمی تھا، آپ نے نہیں کیا تو آپ نے آئین کی خلاف ورزی کی ہے، وہ اپنی جگہ پر. جی اچھا جسٹس صاحب اب یہ بتائیے کہ جسٹس قاضی فائز عیسیٰ صاحب نے جو خط لکھا ہے چیف جسٹس کو کہ آرٹیکل 63 کی جو تشکیل کے حوالے سے جو تشکیل دی گئی ہے، جو تشریح کے حوالے سے جو تشکیل دی گئی ہے لارجسٹ بینچز میں، اس پہ انہوں نے اپنے خدشات کا اظہار کیا. تو عموماً کیا کرائٹیریا ہوتا ہے جب لارجسٹ بینک تشکیل دی جاتی ہیں؟ تو دیکھیے جو سپریم کورٹ کے جو کنونشنز ہوتے ہیں، ٹریڈیشنز ہوتی ہیں اور رولز ہوتے ہیں، جی جہاں تک کہ کنونشنز کا تعلق ہے اور ٹریڈیشنز کا تعلق ہے، یہ ایک ایکسیپٹڈ پوزیشن ہے کہ جب کوئی لارجر بینچ کسی امپورٹنٹ میٹر کے لیے بنائی جاتی ہے تو اس صورت میں چیف جسٹس جو ہے وہ سب اپنے سینئر ججز سے کنسلٹ کرتا ہے، چونکہ سینئر ججز ہی بتا سکیں گے اس کو کہ کیا کرنا چاہیے. تو وہ تو اپنی جگہ پر ٹریڈیشن ہے. لیکن جہاں تک کہ سپریم کورٹ کے رولز ہیں جو کہ فالو کرنے پڑتے ہیں، وہ رولز یہ ہیں کہ سپریم کورٹ کا چیف جسٹس جو ہے اس کو رائٹ ہے کہ وہ کس کو کس بینچ میں ڈالے اور کون سا کیس کون سے بینچ سنے. یہ اس کا کمپلیٹلی انڈیپینڈنٹ رائٹ ہے اور پریروگیٹو ہے جس کو انگریزی میں کہتے ہیں، اور اس کو کوئی چیلنج نہیں کر سکتا. جہاں تک کہ فائز عیسیٰ صاحب نے کہا ہے کہ یہ ان کو کنسلٹ کرنا چاہیے، یس کنسلٹ کرنا چاہیے، لیکن کنسلٹ کرنا چاہیے آن دا بیسس آف ٹریڈیشنز، آن دا بیسس آف کنونشنز. لیکن جہاں تک رولز ہیں تو سپریم کورٹ کو کوئی چیف جسٹس کو کوئی چیلنج نہیں کر سکتا. بہت شکریہ جسٹس شائق عثمانی صاحب، آپ نے ہمیں وقت دیا اور آپ نے بڑے تفصیلی حوالے سے جو قانونی جو آپ کا نقطہ نظر تھا آرٹیکل 63A کی تشریح کے حوالے سے، اور آپ نے کہا جو لارجسٹ بینچ ہے اس میں یہ رائٹ ہے چیف جسٹس کا کہ وہ کسی کو بھی اس میں رکھ سکتے ہیں اور کسی سے مشورہ کریں یا نہ کریں، یہ ان کا رائٹ ہے. بہت شکریہ جسٹس شائق عثمانی صاحب. نظر پروگرام میں وٹھوں تھا ننڈی سائی کھاں پوری پروگرام میں بہر حاضر تھیں. نظر پروگرام ایک دفعہ بیرواں کے بھلی کار سندھ حکومت کھیر تھر نیشنل پارک میں گیس ۽ تیل کی کھوٹائی لائے اجازت ॾेई छॾी आहे. 29 سپٹمبر 2021 में वॾे वज़ीर हिकिड़ो नोटिफिकेशन जारी कयो, उन में इजाज़त ॾिनी वई आहे त उन में खीरथर नेशनल पार्क में खोटाई कई वञे. हीअ को खीरथर नेशनल पार्क आहे, उन जी अहमियत केतिरी आहे, हीअ का खोटाई थिए थी पई, उन जा वाइल्ड लाइफ ते केतिरा असर पवंदा, उन में क़ानूनी मामला कहिड़ा आहिनि, ऐं ख़ुदि जेको असांजो माहौलियात वारो सुवालु आहे
उहो किथे पहुचंदो। हिकु प्रोग्राम हिन से महिने ते ॻाल्हाईंदासीं। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे वाजिद अली शेख साहब, पाण डिप्टी डायरेक्टर आहिनि वाइल्ड लाइफ जा। हुन सां गॾोगॾु सुहेल मेमून साहब हूंदो, पाण पंहिंजी अख़बार ऐं टाइम न्यूज़ थाणे बुल खां जा रिपोर्टर। शेख साहब, अव्हां खां प्रोग्राम जो आगाज़ पिया कयूं त हीअ की अॼु असांखे ख़बरूं मिलियूं आहिनि की फुटेज मिलिया आहिनि त खोटाई कई पई वञे तेल ऐं गैस जी ॻोल्हा लाइ, सो बि खीरथर नेशनल पार्क में। इन ॿुधाइजो त क़ानूनी मामला कहिड़ा आहिनि, जॾहिं इन तरह जी खोटाई थिए थी पई त क़ानूनी पेचीदगियूं कहिड़ियूं आहिनि ऐं अवां क़ानूनी तौर ते खोटाई कीअं करणु घुरिजे, ऐं इहो वाइल्ड लाइफ केतिरो मुतासिर थींदो अगरि इहा खोटाई जारी रही त? जी बिल्कुलु साईं, हिकिड़ो नोटिफिकेशन जारी थियो, जेको नोटिफिकेशन तव्हांजे हिन ते सर्कुलेट करे पियो कल्ह खां। जी, असांखे बि इन तरह सां इहो नोटिफिकेशन आयो हो। हुन में हिकिड़ो क्लास आहे 9(3) सीएम साहब अप्रूवल ॾिनी आहे। जी, पर एक्चुअली छा आहे त असां इन हक़ में बिल्कुलु ॻाल्हि ग़लति आहे त असां हिन हक़ में न आहियूं त का तरक़ी न थिए, तरक़ी भले थिए, जी, पर असां गॾोगॾु कानून जो एतिराम थियणु खपे। बिल्कुलु सही। वाइल्ड लाइफ जेको आहे साईं, उहो इंसान जे ॾोह खां बि वधीक ॾोह सम्झो वेंदो आहे दुनिया जे अंदरि, ऐं ॾोहनि जी दुनिया में हिनखे जेको नोटिस करे थी पई जी, त वाइल्ड लाइफ इंसान त पंहिंजो हवालो कंहिं न कंहिं तरह सां करे थो वञे पियो, किथे न किथे थिए थो पियो, पर बेज़ुबान जानवरनि ऐं पखियुनि जे हवाले सां त हिन जदीद दुनिया में इंसान जी ॾोह खां बि वधीक ॾोह सम्झंदड़ वाइल्ड लाइफ जो रिएक्ट हूंदो आहे, जेको समाज कंदो आहे। जी, जेको उहो वाइल्ड लाइफ पंहिंजो रिएक्ट त पाण नथी करे न, उहो समाज कंदो आहे, जेको अॼुकल्ह थिए पियो। असल में ईअं आहे त इन परमिशन ग्रांट थियण खां पोइ जी, इन में जेको क्लास आहे, उन क्लास जो सेक्शन आहे 86। जेकॾहिं इनखे तव्हां नोटिस बि तव्हांजे साम्हूं हुजे ऐं तव्हां सम्झो, जी, 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 उहो नोटिस इन 86 में इहो थो चयो वञे, उन कानून में इहो आहे त एक्सपर्टीज कमेटी जी मीटिंग थियणी आहे, कमेटी कॉन्स्टिट्यूट थियणी आहे, उहा कमेटी तयन कंदी जी, त आया उते जेकॾहिं इन तरह सां को बि तरक़ियाती कमु जेकॾहिं थिए थो पियो प्रोटेक्टेड एरिया जे अंदरि, त उहो कमेटी तयन करे, कमेटी ॿुधाईंदी त इन जा छा लॉसिस थींदा। एक्सपर्ट कमेटी जेका हूंदी उहा पाण ॿुधाईंदी त इन में छा केतिरो लॉसिस आहे ऐं कहिड़े टाइम ते थियणु खपे। कमु जेकॾहिं कजे बि अथो या जेकॾहिं ऑयल कंपनी खे कंहिं बि क़िस्म जी का परमिशन इन कम जे हवाले सां आहे त उहो टाइम मुक़ररु कबो, टाइम फ्रेम थींदो त आया इन जो जेको रटिंग सीज़न आहे, ब्रीडिंग सीज़न आहे, त उन में इहो कमु नाहे करिणो, कमु खे रोकणो हूंदो आहे। ऐं उन खां पोइ अॼु जे हवाले सां जेको ही कम जी शुरूआत थी आहे या कम जे हवाले सां जेका ख़बर आई 2 ॾींहं पहिरियां मुंहिंजे ऑफिस खे, कल्ह 23 मार्च जी ऑफ हुई, 3 ॾींहं ख़बर आई त असां उन कमु एक्चुअली शुरू न थियो, उनजी गाॾी मूवमेंट कई, उन मूवमेंट खे रोके छॾियो। अच्छा, त जेसि ताईं असांजी कमेटी फाइनल नथी करे तेसि ताईं इहो कमु नथो करे। अच्छा शेख साहब, हीउ हिकु नोटिफिकेशन जारी थियो आहे, उहो 29 सेप्टेम्बर ते जारी थियो आहे ऐं लॻभॻि 5-6 महीना थिया आहिनि, त कमेटी का हिन जी तश्कील ॾिनी वई आहे, कमेटी को फ़ैसिलो कयो आहे? साईं, इन हवाले सां कमेटी जे लाइ हिकिड़ी समरी मूव कई आहे ऐं उहा केसि ताईं पहुतो आहे उहा त डिपार्टमेंट ई ॿुधाईंदो, जेको असांखे अञा अपडेट ऐं फाइनल न थियो आहे, कम्युनिकेट न कयो आहे मूंखे। जीअं कम्युनिकेट थींदो त ज़रूरु तव्हांखे आगाही कबी। अच्छा, अवां चओ पिया त हींअर जेके असां वटि ख़बरूं हुयूं त खोटाई पई थिए या जेको खोटाई जो अमल शुरू पियो थियो, अवां पियो चओ त उनखे अवां रोकरायो आहे? न साईं, न, कोई बि खोटाई जो अमल कुझु शुरू न थियो आहे। जेकॾहिं ईअं खणी चइजे त जेकॾहिं का गाॾी हुते मूवमेंट कई आहे, गाॾी जी मूवमेंट, गाॾी मूव थी आहे उतां, उनखे बि असां इन शइ जी अथॉरिटीज़ खे आगाही ॾिनी ऐं उन्हनि खे रोकियो आहे त तव्हां इहो कमु नथा करे सघो टिल जेसिताईं को फ़ैसिलो अचे। अच्छा शेख साहब, जॾहिं इन हवाले सां का खोटाई थिए पई या खोटाई माज़ी में थींदी रही आहे त अवां वाइल्ड लाइफ खे महफ़ूज़ करण लाइ उनखे पोइ कहिड़ा उपाउ वठंदा आहियो? साईं, जेकॾहिं खोटाई जे हवाले सां माज़ी जी ॻाल्हि कंदासीं त एक्चुअली थियणु ईअं खपंदो आहे त जेको टाइम ब्रीडिंग सीज़न आहे, जेको रटिंग सीज़न आहे, उन में उहो कमु रोकराए छॾिबो आहे, बंदि कबो आहे, त उन में उहो पीरियड कमु न थिए उन एरिया में, ताकी जेसि ताईं असांजा जेके वाइल्ड लाइफ जा मामलात आहिनि त उहे ठीकु प्रॉपर तरीक़े सां निभाए सघजनि या निभाए सघे, उन खां पोइ इहो कमु कराए सघिजे थो पियो। शेख साहब, भला हीउ हिकु खीरथर असांजो नेशनल पार्क आहे, इन में खोटाई क़ानूनी तौर ते इन जी इजाज़त आहे त अवां खोटाई करे सघो था पिया?
साईं जेकॾहिं नेशनल कास्ट ते ईंदासीं त उहो तॾहिं जेॾी महिल असां इहा 86 जी ॻाल्हि कयूं था पिया, 93 जे 86 जी ॻाल्हि कयूं था पिया, त उहा ॻाल्हि इन तां मनसूब आहे त जेकॾहिं उते कंहिं बि क़िस्म जो को कमु थींदो उहा कमेटी कॉन्स्टिट्यूट थिए, कमेटी उहा पंहिंजो फ़ैसिलो पाण करे त उहो वधीक बहितर आहे। ठीकु आहे भाई शेख साहब, अवां असां सां गॾु रहिजो। असांजे प्रोग्राम में शामिल आहे सोहेल मेमून साहब, पाण थाणो बुलाखान जा रिपोर्टर आहिनि। सोहेल मेमून साहब, हाणे हीअ हिकु ॻाल्हि शेख साहब चए थो पियो त हिन वक़्तु सिर्फ़ु गाॾियुनि जी मूव थी, जेका बि असां रोकराई आहे, हलो हीउ मामिलो त असांखे सम्झ में अचे थो पियो। माज़ी में बि इन तरह जा को खीरथर पार्क ते को ड्रिगिंग जे हवाले सां या कोई ॿिए के मामले सां को मामला थिया आहिनि जेके मक़ामी माण्हुनि मज़ामत कई हुजे त हीअ को पार्क आहे, ॾाढो हसास पार्क आहे, इन में का खोटाई वग़ैरह न थियणु घुरिजे? जी हाँ, थाणो बुल्ला खान में अॼु कुझु महीना पहिरियां मारी स्टूडियोस कंपनी वारा हुआ, उन्हनि मक़ामी जेके खीरथर जे जबल जे वेझो जे इर्द गिर्द जेके ॻोठ आहिनि उन्हनि में ड्रिलिंग बि कई हुई ऐं उन्हनि ते उन्हनि पंहिंजे ॻोठाणनि उन्हनि जा रस्ता रोक कया। एतिरे क़दुरु जो ॻोठाणनि थाणो बुल्ला खान में अची प्रेस क्लब में एहतजाज कयो। उन्हनि इहो चयो त जेके मारी कंपनी वारा आहिनि उहे असांजे फसलनि खे बेलाइनि था पिया, मथां ट्रैक्टर गाॾियूं मथां माण्हू चाढ़ीनि था, असांजी फसल बेलाए छॾियऊं, नुक़सानु तमामु घणो कनि पिया ऐं जेका ड्रिलिंग कनि पिया जे धमाकेदार मादो इस्तेमालु कनि पिया, उन मादे इस्तेमालु करण जे करे असांजा ट्यूबवेल जेके आहिनि उहे पाणी छॾे विया आहिनि ऐं असांखे फसलनि खे तमामु घणो नुक़सानु पियो पहुचे। अहिड़े क़िस्म जूं तमामु घणियूं वायलेशन थी चुकियूं आहिनि खीरथर नेशनल पार्क जे इर्द गिर्द वारे इलाइक़नि में ऐं तेल कंपनी गैस कंपनी वारनि जी तरफ़ खां। अच्छा सोहेल, अवां पियो चओ त इहा जेको मादो अवां जेका चओ पिया त उन में मादे जो इस्तेमालु बि कयो वियो आहे ऐं ॿिया जेके ड्रिगिंग मामला अवां चओ पिया, छा उहे सभु खीरथर पार्क जी हदुनि में कया विया आहिनि या उन खां ॿाहिरि हदुनि में? खीरथर नेशनल पार्क एक्चुअली वसी आहे। खीरथर नेशनल पार्क जेको आहे 1192 स्क्वायर माइल ते फैलियल आहे, 3087 स्क्वायर किलोमीटर थिए थो। हिन में तमामु घणी एरिया अचे थी। हाणे हिननि में मुख़्तलिफ़ जॻहियूं, मुख़्तलिफ़ ॻोठ, हिन में तक़रीबन 40-50 ॻोठनि खां बि मथे ॻोठ हिननि जे इर्द गिर्द अचनि था खीरथर नेशनल पार्क जे एरिया में। उनमें जेके हेठां वारा इलाइक़ा आहिनि उन्हनि जिते जिते हिननि जी जेका डीलिंग थी हुई, धमाकेदार मादा इस्तेमालु कयो आहे, पंहिंजी टाइम न्यूज़ उन्हनि जी ख़बर ब्रेक कई हुई ऐं उन ते बाक़ाइदे मारी कंपनी वारनि उन ते एक्शन बि वरितो ऐं उहे उन्हनि खे उन्हनि सां गॾु जे मक़ामी गार्ड हुआ उहे ॻोठाणनि खे तमामु घणो हिसायो हो उन्हनि ॻोठाणनि खे। ठीकु आहे। अच्छा शेख साहब, हे जेको सोहेल मेमून साहब असां रिपोर्ट पियो करे त माज़ी में बि इन तरह जा थिया आहिनि। माज़ी में हू त चए थो पियो त बारूद जो बि इस्तेमालु कयो पियो वञे, त अवां इन मामलनि खे नोटिस वरितो आहे त इहे की बारूद जो इस्तेमालु पियो थिए, जेको सोहेल मेमून पियो चयो त माज़ी में थींदो रहियो, त मुस्तक़बिल में ईअं न थिए? साईं, मां सोहेल मेमन साहब जी ॻाल्हि खे मूंखे क़ाबिल एतिराम आहे सोहेल मेमन साहब, मां क्लियर कंदो हलां जी त प्रोटेक्टेड एरिया खीरथर नेशनल पार्क प्रोटेक्टेड एरिया जेका आहे उहो उन खां ॿाहिरि जेकॾहिं कमु थियो आहे, प्रोटेक्टेड एरिया जे अंदरि कमु न थियो आहे जी, न अॼु खां अॻु में थियो आहे। जेकॾहिं मारी पेट्रोलियम जी ॻाल्हि आहे त उन्हनि ॿाहिरि कमु कयो, ॿाहिरि पासे। हाणे जेकॾहिं हू 7 खां इंटर था कनि पिया, उन्हनि जो जेको बेस हो उहो जेका कैंप हुई उहा ॿाहिरि हुई। जॾहिं उन्हनि ॿाहिरि कमु कयो आहे त उहो नेशनल पार्क या प्रोटेक्टेड एरिया में असां उनखे काउंट न कंदासीं। जेकॾहिं ॿाहिरि कुझु बि थिए थो पियो त उनजी ज़िमेदारी नेशनल पार्क जे अंदरि नथी अचे। त अव्हां चओ पिया त हीउ जेको माज़ी में कुझु थींदो रहियो आहे उहो खीरथर जे एरियाज़ में न आहे? खीरथर जे जेको खीरथर नेशनल पार्क जे अंदरि ॾिसो 3086 स्क्वायर किलोमीटर जी ॻाल्हि आहे। हीअ जेकॾहिं ॿाहिरि कनि था पिया कमु, असांजे पार्क जे अंदरि कंहिं बि क़िस्म जो कंहिं बि का बि वायलेशन न थी आहे। ठीकु आहे, जंहिंजे लाइ खणी चइजे त साईं वायलेशन थी आहे, पर इहा तव्हांखे बिल्कुलु यकीन ध्यानी थी कराइजे त इनखे जेकॾहिं पोयनि दफ़नि में बि थियो आहे त अॼु बि इहो कमु ईअं थी वञे हा, पर जिन खे असां रोकियो आहे अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। अच्छा शेख साहब, अवां हिकु दफ़ो ॿीहर इन ॻाल्हि जी पंहिंजो तददीद पिया कयो त कंहिं क़िस्म जी अॼु या कल्ह या ईंदड़ कुझु ॾींहंनि में कंहिं क़िस्म जी का खोटाई न थी आहे खीरथर पार्क में, ऐं हीअ को नोटिफिकेशन आहे, इहो 6 महीना पुराणो आहे, इन ते कमेटी वेहंदी ऐं कमेटी पोइ को फ़ैसिलो कंदी, उन खां पोइ ई इहो अमल में ईंदो? बिल्कुलु ईअं ई आहे साईं, कमेटी वेहंदी, उन कमेटी जो जेको फ़ैसिलो ईंदो उहो सभिनी जे साम्हूं हूंदो। वॾी महिरबानी वाजिद अली शेख साहब, सोहेल मेमून साहब, ॿिन्हिनि मौज़ूअ महिमान जी महिरबानी। नाज़रीन, अवां खीरथर जे हवाले सां हुकूमती मौक़िफ़ ॿुधो। वाजिद अली शेख साहब चवणु आहे त हीअ को नोटिफिकेशन आहे जेको वॾे वज़ीर जो निकितल आहे, उहो 6 महीना पुराणो आहे, उन खां पोइ कमेटी वेंदी ऐं कमेटी फ़ैसिलो कंदी
त इहा का खोटाई वग़ैरह आहे उहा कीअं करणु घुरिजे, उन में वाइल्ड लाइफ खे को प्रोटेक्ट कीअं करणु घुरिजे, इहो कमेटी वेंदी फ़ैसिलो कंदी, उन खां पोइ उन ते अमल थींदो। हिन वक़्त ताईं कंहिं क़िस्म जी का खोटाई न पई थिए। माज़ी में जेके खोटाइयूं थियूं आहिनि उहे हुआ सोहेल मेमून जेको असांजो रिपोर्टर आहे टाइम न्यूज़ ऐं पंहिंजे अख़बार जो, उन ॿुधो त खीरथर जे आसपास कुझु ऑयल ऐं गैस कंपनियूं न सिर्फ़ु उन खोटाई कनि पियूं बल्कि बारूद बि मादो बि पिणु इस्तेमालु कनि थियूं पियूं, जंहिं ते मक़ामी माण्हुनि कई दफ़ा मज़ामत पिणु कई आहे। प्रोग्राम हिते वक़्तु थियो आहे नंढी साई जो, साई वठूं था पिया ऐं साई खां पोइ जॾहिं प्रोग्राम ईंदासीं त OIC ते ॻाल्हाईंदासीं। 2 ॾींहंनि जी OIC कॉन्फ्रेंस जेका इस्लामाबाद में हुई 48 OIC कॉन्फ्रेंस, उहा पंहिंजी पुॼाणी ते पहुती आहे। उनखां पोइ इस्लामाबाद पधरनामो जारी कयो आहे। हिन पधरनामे में छा आहे ॻाल्हाईंदासूं, पर हिते वठूं था नंढी साई, साई खां पोइ वरी प्रोग्राम में ॿीहर हाज़िर। हज़री प्रोग्राम में हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भलीकार। इस्लामाबाद में इस्लामी मुल्कनि जी सहकारी तंज़ीम जी 2 ॾींहनि वारी कॉन्फ्रेंस पुॼाणी ते पहुती आहे। कॉन्फ्रेंस जी पुॼाणी खां पोइ जेको पधरनामो जारी कयो वियो आहे उन में ॿुधायो वियो आहे त फ़लस्तीन ऐं कश्मीर जे समेत जेके बि चैलेंजिस आहिनि उन ते गॾियल तौर ते उनखे मोड़ण लाइ इतफ़ाक़ कयो वियो आहे। इस्लामी फ़ोबिया जे हवाले सां नुमाइंदा मुक़ररु कयो वेंदो। यूक्रेन ऐं रूस जो जेको तकरार आहे उन ते न्यूट्रल रहणु ऐं इहो जेको तकरार आहे इनखे निबेरे लाइ बि पिणु ज़ोर ॾिनो आहे। हाणे हिकु इस्लामी मुल्कनि जी हिकु तंज़ीम आहे OIC। हिन वक़्तु जॾहिं असां ॾिसूं था पिया त दुनिया हिकु दफ़ो ॿीहर ब्लॉक में असांखे तक़सीम थींदे नज़र अचे पई त OIC जी ख़ुदि जी अहमियत कहिड़ी आहे। हीअ हिकु कॉन्फ्रेंस थी आहे इस्लामाबाद में, इन कॉन्फ्रेंस जी कहिड़ी अहमियत आहे जॾहिं त रूस ऐं यूक्रेन जी जेको तकरार जेको आहे उहो हले थो पियो। अफ़गानिस्तान में ताज़ो अमरीका हितां अमरीका जो वञणु ऐं इराक़ ऐं शाम जी जेका सूरत हाल आहे उन तमामु तर मामलनि में ही कॉन्फ्रेंस जे मक़सद लाइ कोठाई वई, उहो मक़सदु हासिलु थियो ऐं इस्लामाबाद जेको डिक्लेरेशन आहे उहो केतिरो असरअंदाज़ थींदो, इन तमामु तर मामलनि ते ॻाल्हाईंदासीं। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे अॻूणे सफ़ीर ऐं आलमी मामलनि ते तमामु गहरी नज़र रखंदड़ डॉक्टर जमील अहमद ख़ान साहिबु, हिन सां गॾोगॾु डॉक्टर इनाम अहमद शेख साहिबु असां सां गॾु हूंदा। पाण आलमी मामलनि ते तमामु गहरी नज़र रखनि था पिया, पाण तजु निगार आहिनि ऐं कॉलमिस्ट आहिनि। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहिबु, अव्हां खां प्रोग्राम जो आगाज़ पिया कयूं त OIC कॉन्फ्रेंस पुॼाणी ते पहुती, इस्लामाबाद डिक्लेरेशन जारी कयो वियो। पहिरियां त इहो ॿुधाइजो त हिन वक़्तु जेके हालतूं आहिनि दुनिया जूं, इस्लामाबाद डिक्लेरेशन जी अहमियत केतिरी आहे, हिन में अमल अव्हांखे थींदे कुझु नज़र अचे पियो जेके 60 पॉइंट्स जेके ॿुधायूं वियूं आहिनि? न, अमल त ख़ैर हिन में नज़र नथो अचे, छो जो हिन जे अमल वारो जेको कॉम्पोनेंट आहे सॼी OIC चार्टर में इम्प्लीमेंटेशन पार्ट जंहिंखे चइबो आहे उहो आहे हिन। मिसाल जे तौर ते जीअं ही आहे छा OIC इज़ अ रीजनल ऑर्गेनाइजेशन, जीअं त SCU आहे शंघाई कोऑपरेशन ऑर्गेनाइजेशन, जीअं त GCC आहे, जीअं त अफ्रीकन यूनियन आहे ऐं खोड़ सारा ॿिया ही ईंदा आहिनि। अक़वाम मुत्तहिदा जो जेको चार्टर आहे उन जे चैप्टर 8 जे हेठि ईंदा आहिनि, इन्हनि खे इहे ठाहियो वेंदो आहे। मिसाल तौर ते इम्प्लीमेंटेशन OIC ते खोड़ सारा रेज़ोल्यूशन पहिरियां बि पास करे चुकी आहे। हाणे इन दफ़े त तमामु ख़ूबसूरत रेज़ोल्यूशन हिन पास कया आहिनि। डेक्लेरेशन में मां तव्हांखे मुख्य पॉइंट हाणे हिकिड़े मिनट में ॿुधायां थो, पर इन जे पहिरियां मां ॿुधाए छॾियां त इम्प्लीमेंटेशन पार्ट जेको आहे हिन जो उहो कॉम्पोनेंट चार्टर में ई न आहे। जीअं त नेटो में आर्टिकल 5 आहे जंहिंजे तहत उहो इम्प्लीमेंट कराए था सघनि, ऐं नेटो बि उन कानून इंटरनेशनल कानून जे तहत ठहियो आहे जेको हींअर मां जंहिंजो रेफरेंस ॾिनो तव्हांखे, उहो इंटरनेशनल कानून आहे अक़वाम मुत्तहिदा चार्टर चैप्टर 8 जे तहत। हीअ रीजनल ऑर्गेनाइजेशन उहो बि आहे, ही बि आहे। हाणे अंदाज़ो कयो त ही OIC जेका आहे अक़वाम मुत्तहिदा खां पोइ नंबर 2 सभिनीनि खां वॾो हिकिड़ो ब्लॉक आहे अक़वाम मुत्तहिदा खां अलावा जे ॾिठो वञे, पर तंहिं हूंदे बि इन जी एतिरी अहमियत फ़ौक़ियत न आहे। ऐं उनजो सबबु ख़ैर अॻिते वञी उन ते रोशनी तव्हां चवंदव त विझंदासूं, पर इन वक़्तु तव्हां ॾिसो त उन्हनि मां ज़रूरु इन्हनि जी मां साराह कंदुसि इन्हनि खे, ऐं ख़ासि तौर ते पाकिस्तान खे जिन हिन मामले में इहो होस्ट कयो आहे, ऐं पाकिस्तान एज़ अ होस्ट ऐं एज़ अ पैटर्न मेंबर एंड फाउंडिंग मेंबर उनजी हिकिड़ी अहमियत बहरहाल OIC में आहे। उहा अहमियत कहिड़ी महिल ओवर शेडो थी वञे सऊदी अरेबिया खां, सभिनीनि जो ओवर शेडो थी वञे। असांजो को हाल आहे पधरो लॻो पियो आहे मईशत में ऐं ॿियनि मामलनि में, त उन करे थोरो ओवर शेडो थी पवंदी आहे। अदरवाइज़ पाकिस्तान जी अहमियत भुट्टे साहिब खां वठी तमामु घणी रही आहे उन में। हाणे इन में प्रोटेक्ट छा इंट्रस्ट इनखे लिखे उन में आहे जेको डिक्लेरेशन आहे उन में त इस्लामिक उम्मा जो इंट्रस्ट प्रोटेक्ट कंदा इहे
ऐं उन खां अलावा इस्लामोफोबिया जे बारे में उन्हनि ॻाल्हि कई आहे। इन खां अलावा जेको मुस्लिम उम्मा जी यूनिटी जे बारे में जेको उन्हनि जे चार्टर में ॾिनल आहे ऐं चार्टर जे उन प्रिएम्बल जे आर्टिकल 1 में ॾिनल आहे, त उनखे उन्हनि बिल्कुलु रिपीट वरी कयो आहे। हिकिड़ी नई शइ उन कई आहे त असां मेंबर कंट्री जेके आहियूं हिन दफ़े सिक्योरिटी आर्किटेक्चर ते बि असां सोचियूं। माना उहो ई थी वियो सिक्योरिटी आर्किटेक्चर जेको तव्हांखे यादि हूंदो ट्रम्प आयो 2017 में सऊदी अरब में। उन इस्लामिक ममालिक जेके हुया 54 हुया, उन्हनि जा सरबराह उते आया हुआ, उन जी सरबराही ट्रम्प कई ऐं ट्रम्प उन वक़्तु चयो त इस्लामिक कंट्रीज़ खे इस्लामिक मिलिट्री जेका ठाही आहे इनखे नेटो जे तर्ज़ ते हलायो। मां ते असां मिस करे वियासीं OIC उहा चांस। फॉरन जेको आहे OIC चार्टर तब्दील करे अक़वाम मुतहदा में उनखे जमा कराए छॾिया कि हा असां वटि आहे इम्प्लीमेंटिंग कंपोनेंट असां कयूं था पिया ऐं असां इस्लामिक जीअं नेटो जी फोर्स आहे तीअं असां कयूं था पिया। उन वक़्तु उन्हनि न कयो त अॼु तव्हां वटि इम्प्लीमेंटेशन जो जेको तव्हां वटि टूल न आहे। को हिकिड़ो टूल जेको आहे तव्हां वटि इम्प्लीमेंटेशन जो तमामु बहितरीनु टूल आहे, पर उहो इस्लामिक कंट्रीज़ जेके हिननि जा बायलैटरल इंट्रस्ट ऐं पंहिंजा ज़ाती इंट्रस्ट एतिरा अहिड़ा आहिनि जेके ख़ासि तौर ते अथॉरिटेरियन कंट्रीज़ आहिनि गल्फ जा, ते उन में हू चाहिनि त मिसाल तौर ते मां एग्ज़ाम्पल ॾियां त कश्मीर में जेको थिए थो पियो मुस्लमाननि सां, फ़लस्तीन में थिए थो पियो, त कश्मीर में ते जेके रिपोर्टूं आयूं आहिनि ख़तरनाक यूनाइटेड नेशंस ह्यूमन राइट कमीशन तरफ़ां आयूं आहिनि, जे चाहे आहे OIC कंट्रीज़ चाहिनि हा एज़ अ ब्लॉक सैंक्शन लॻाए छॾनि हा इन ते इंडिया ते असां तव्हां सां वापार न कंदासूं, पर एतिरो दम न आहे, एतिरो उन्हनि में हुजे हा ताक़त त पोइ ज़रूरु उहो कनि। पर हाणे अगेन मां चवां थो पियो त इन्हनि जेके मल्टीलैटरल फोरम जी डिप्लोमेसी हूंदी आहे उन में जेके रेज़ोल्यूशन पास थींदा आहिनि उनजी मॉरल वैल्यू थींदी आहे। जीअं जनरल असेंबली जी मॉरल वैल्यू थींदी आहे, इम्प्लीमेंटेशन उन्हनि वटि को टूल न आहे इम्प्लीमेंटेशन जो, पर मॉरल वैल्यू उनजी हूंदी आहे जनरल असेंबली रेज़ोल्यूशन जी। फ़लस्तीन जे बारे में बहितरीन जेको आहे फ़लस्तीन जे बारे में वरी उन्हनि उनखे सपोर्ट कयो आहे, राइट ऑफ सेल्फ डिटर्मिनेशन खे उन्हनि सपोर्ट कयो आहे जेको असां बि कंदा आया आहियूं। कश्मीर जे सॉलिडेरिटी ते उन ते मूंखे ख़ुशी थी आहे कि कश्मीर में खुलियुनि लफ़्ज़नि में उन्हनि कश्मीर जी सॉलिडेरिटी ते उन खां वधीक ॻाल्हि त उन रिजेक्ट कयो आहे 5 अगस्त 2019 में जेको उन्हनि 370 ऐं जेको मोदी जेको ख़तमु कयो उनखे उन रिजेक्ट कयो आहे। अच्छा, इनखे ख़ुशी थी आहे। ऐं पाकिस्तान एयर स्पेस जी वायोलेशन जेके हींअर थी मिसाइल अची किरियो उनजी मूंखे ख़ुशी थी आहे त ही सभु शयूं या खोड़ सारा ॿिया पॉइंट ये तमामु जेके पॉज़िटिव्स शयूं आहिनि जेके OIC में जेके डिस्कस थियूं आहिनि उन ते। अच्छा, इनाम शेख साहब, डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब ॾाढो तफ़सीली OIC ते ॿुधायो। अवां ॿुधायो त हिन दफ़े हिकु OIC कॉन्फ्रेंस थी, हिन में अव्हांखे नओं छा नज़र आयो ऐं ख़ुदि OIC जी अहमियत अव्हांजी नज़र में हिन केतिरी आहे, जॾहिं त दुनिया जेको मूं पहिरियां अर्ज़ु कयो त दुनिया जेको असांखे 2 ब्लॉकनि में हिकु दफ़ो ॿीहर तक़सीम थींदे नज़र पई अचे। महिरबानी साईं। नओं जीअं डॉक्टर साहब तव्हांखे ॿुधायो त नओं इहो त जेको हिन दफ़े रिज़ॉल्व हो इस्लामी मुल्कनि जो ऐं जीअं क्लियर स्टैंड हो मिसाइल खां वठी कश्मीर खां वठी फ़लस्तीन ते ऐं ॿियनि मामलनि ते, उहा हिकिड़ी बिल्कुलु नई ॻाल्हि हुई। ऐं पाकिस्तान जे पार्ट ते तव्हां चई सघो था त पाकिस्तान हिकिड़ो सक्सेसफुल होस्ट हो इन सॼे कॉन्फ्रेंस में। पाकिस्तान बीइंग ए स्टेट जेके शयूं चाहियूं पिए, मिसाल तौर ते इंडिया जूं जेके एट्रोसिटीज़ आहिनि या जेको मिसाइल अटैक आहे 9 मार्च वारो या ॿियूं जेके बि पाकिस्तान जूं डिमांड्स उहे पहिरियों दफ़ो यानी हिकिड़ो क्लियर कट माइंड सां उन्हनि खे एक्सेप्ट कयो वियो ऐं उन्हनि ते हिकिड़ो जॉइंट स्टैंड वरितो वियो। पर अगेन तव्हां जेकॾहिं पेपर ते ॾिसंदव त पोइ त जेका आहे न OIC जो तमामु ज़बरदस्त स्कोप आहे ऐं तमामु ज़बरदस्त प्रोग्राम। उहो इकोनॉमिक डेवलपमेंट खां वठी टेक्नोलॉजिकल हेल्थ एजुकेशन सो मैनी यूसी फील्ड्स। पर मुल्क क़ाइमु थी आहे 52 अधु सदीअ खां मथे अरसो उनखे थी वियो आहे। उनजी असुल जीअं साईं तव्हांखे ॿुधायो त असुल उनजो प्रॉब्लम ई इम्प्लीमेंटेशन। ऐं उन इम्प्लीमेंटेशन में सभ खां वॾो जेको रुकावट आहे ख़ुदि मुस्लमान मुल्कनि जा जो नाठाई ऐं कंसेंसस न हुजणु। हिकिड़े इशू ते जेकॾहिं पंहिंजो 15, 20, 25 मुस्लमान मुल्क कनि था
अग्री कनि था त वरी उन इशू ते 10-15 ॿिया कुझु कनि था ऐं अंदरां में अहिड़ी लॉबिंग थी वञे। न त तव्हां ॿुधायो त तक़रीबन 2 बिलियन हिकिड़ी आबादी आहे ऐं उन वटि दुनिया जा घणा रिसोर्सिस आहिनि ऐं उनजो हिकिड़ो वॾो आवाज़ आहे। ऐं जीअं साईं चयो त UN खां पोइ हिकिड़ी वॾे में वॾी जेको आहे फोरम आहे कंट्रीज़ जो, त यूरोपियन यूनियन बि उन खां घटि आहे। ॿिया जेके आसियान आहिनि या जेको शांघाई कोऑपरेशन आहे या केतिरा ई इताद आहिनि उहे उन खां पोइ ते आहिनि, यानी अंग जे तादाद जे लिहाज़ सां। पर उन्हनि में छो त उहे इकोनॉमिक पावर्स आहिनि, उन्हनि जो पॉलिटिकल विल आहे ऐं उहे हिकिड़ी शेख साहब कतई कलामी माफ़ अवां जेका ॻाल्हि पिया कयो त ख़ुदि उन्हनि जा जेके मामला आहिनि उहे हिकिड़े पेज ते कोन आहिनि, मिसाल हिकिड़े पेज ते कोन आहिनि जेके इस्लामी मुल्क आहिनि। त पोइ छा हिन जो इहो मक़सदु वठिजे त जेके खिते जा मुफ़ाद आहिनि या इस्लामी मुल्कनि जा जेके ज़ाती मुफ़ाद आहिनि उहे पोइ जॾहिं अचनि था पिया त पोइ उहे को गॾियल मुफ़ाद आहिनि उनखे उहो इनकार करे उन जेके ज़ाती मुफ़ाद आहिनि या वरी खिते जेका सूरत हाल उनखे मद्देनज़र रखंदे उहो मुल्क पोइ उहा हिकमत अमली इख्तियार था कनि। ॾिसो न, पावर पॉलिटिक्स हिकिड़ी तमामु रुथलेस शइ आहे न। उनमें नेशनल इंट्रस्ट जेके आहिनि से प्राइम थी था वञनि हर स्टेट जा, ऐं जेकॾहिं उन्हनि खे असां रीजनल ऐं हिकिड़ो इंटरनेशनल गुड जे हिसाब सां ॾिसूं त शायदि स्टैंड ॿियो हुजे। तव्हां ॾिसो त इंडिया जे ख़िलाफ़ हिकिड़ो रेज़ोल्यूशन त एडॉप्ट कयो या हिकिड़ो स्टैंड त वरितो आहे, पर ख़ुदि सऊदी अरब आहे जंहिं पोएं साल जेको आहे सो UAE आहे जिन मोदी खे घुरायो उनखे पंहिंजा बेस्ट सिविल अवॉर्ड्स न, हालांकि उन दौर में कश्मीर में एॾियूं एट्रोसिटीज़ हुयूं ऐं कश्मीर जो जेको स्पेशल स्टेटस आहे उहो बि ख़तमु कयो वियो। त मूंखे इहो ॿुधाए त जॾहिं असां मञूं था हलो कश्मीर त कई पाकिस्तान जो ख़ासि मसइलो थियो, फ़लस्तीन जे मसइले ते कहिड़ो स्टैंड आहे? फ़लस्तीन बि इहा हिकिड़ी लिप सर्विसिंग आहे जेका गुज़िरियल अधु सदीअ खां असां ॾिसूं था ऐं इहो until and unless that is not translated into reality ऐं इन में जीअं इम्प्लीमेंटेशन जो फेज़ ई सभु कुझु आहे जेको स्टेटस को खे तब्दील करे थो, जेको कंहिं बि क़ौम खे मीनिंगफुल बणाए थो। इहो सवालिया निशान गुज़िरियल अधु सदीअ खां आहे, अॼु बि आहे। ऐं हीअ बि बाक़ी जीअं डॉक्टर साहब चयो त वॾी सक्सेस हिन जी आहे त पाकिस्तान जिन मक़सदनि जे लाइ इन जी मेज़बानी कई हुई ऐं जेके पाकिस्तान मां अचीव करणु पिया चाहियो उहो तक़रीबन फुल अचीव कयो। एतिरे ताईं त प्राइम मिनिस्टर जी जेका तक़रीर हुई उहा बि हिकिड़ी आई ओपनर हुई। उन जेको मुस्लमान मुल्कनि खे ॿुधायो त भई जेको कुझु तव्हांजो पावर आहे उहो फ्यूटाइल आहे, उहो तेसि ताईं मीनिंगफुल न आहे जेसि ताईं इन पावर खे कंहिं स्पेसिफिक वे में ऐं कंहिं स्पेसिफिक एजेंडा तहत तव्हां यूज़ नथा कयो। ऐं इनमें यूरोपियन यूनियन जा बि मिसाल न ठीक है शेख साहब मां वटि ॿियो पिया डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब हाणे जेको पाकिस्तान चाहे पियो त अफ़गानिस्तान जे हवाले सां ट्रस्ट क़ाइमु कयो वञे उहो ट्रस्ट क़ाइमु थी वियो। ऐं ॿियो हिन भेरे असां ॾिठोसीं त ऑब्ज़र्वर जी हैसियत सां चीन खे मदू कयो वियो ऐं चीन जे वज़ीर ख़ारिजा जॾहिं तक़रीर कई त उन फ़लस्तीन जो बि ज़िक्र कयो, उन कश्मीर जो बि ज़िक्र कयो। त अवां चीन जे एज़ ए ऑब्ज़र्वर हिन कॉन्फ्रेंस में शिरकत करणु उनजी जेको ख़िताबु हो उनखे अवां कीअं ॾिठो? तमामु अहमियत वारी ॻाल्हि आई आहे छो जे चीन ख़ासि तौर ते चीन ऐं रशिया उनखे फॉलो थो करे। उन में हाणे उहे इस्लामिक दुनिया में इस्लामिक ममालिक में काफ़ी पंहिंजी डिप्लोमेटिक एफर्ट कनि था पिया पहुचाइण लाइ, छो जो ख़बर आहे त वेस्ट खां थोरो जेको मसइलो थियो आहे सॼी मुस्लिम उमा खे इस्लामोफोबिया ऐं ॿिनि मामलनि में, त उन जे करे हू तव्हां ॾिसो त रशिया चाइना जेको आहे सभिनीनि हड़ई जेके मुल्क आहिनि गल्फ कंट्रीज़ या मुस्लिम जेके 57 कंट्रीज़ उन में तक़रीबन 45 खां 50 मुल्कनि में उहो कमु ऑलरेडी कनि था पिया पंहिंजे बिल्कुलु बहितरीन तरीक़े सां बेल्ट एंड रोड इनिशिएटिव जे तहत बि ऐं पंहिंजा इंडिविजुअल कॉन्ट्रैक्ट, पर उन में उन्हनि जो जेको आहे उहो बायलैटरल रिलेशन बि उन्हनि खां ऑन द बेसिस ऑफ इकोनॉमी ऑन द बेसिस ऑफ म्यूचुअल इंट्रस्ट अमेरिका वांगुरु न त जेको आहे पंहिंजो इंट्रस्ट पहिरियां रखनि ऐं ॿियनि जो ही म्यूचुअल इंट्रस्ट रखंदा आहिनि। त इन जे करे इन वक़्तु जेके जियो पॉलिटिकल सिचुएशन ऐं मंज़रनामो चेंज थो थिए, यूक्रेन जो हवालो बि हिन में ज़हन में रखो ऐं हुनजो ज़िक्र बि आहे इन जेको डिक्लेरेशन थियो आहे, त इन खे ज़हन मंज़रनामे में रखो त चाइना जी अहमियत तमामु वधंदी थी वञे इन मामले में। ऐं चाइना चाहींदो त जेके बि इस्लामिक मुल्क ममालिक आहिनि 57 कंट्रीज़ उन्हनि सभिनीनि सां लॻापो पंहिंजो रखे, गुडविल पंहिंजो रखे, इन खां बहितरीन उनखे कहिड़ो प्लेटफॉर्म मिले हा त जेको उन रखियो आहे। पर मां चाहींदुसि त मां थोरा
पॉइंट अञा कवर करे छॾियां त तव्हांजे नाज़रीन खे इन डेक्लेरेशन जे पस मंज़र खे सम्झण में, ऐं अगेन मां चवंदुसि त जीअं शेख साहब बि ॻाल्हि कई त मूंखे इन मामले में तमामु इत्मीनान आहे त इन दफ़े जेकी रेज़ोल्यूशन आहे मूंखे उमेद न हुई त सऊदी अरबिया या ॿ टे ॿिया मुल्क इन रेज़ोल्यूशन खे एग्री कंदा। इन खां बाद मां हिकिड़ी ॿी तजवीज़ रखंदुसि, हुते फॉरेन ऑफिस में बि लिखी मां मोकिलियां थो पियो ऐं तव्हांजे नाज़रीन खे ॿुधाइण लाइ त इहो स्ट्राइक द आयरन वंस इट्स हॉट, इहो एतिरो बहितरीन जेको आहे इहे डिक्लेरेशन में पॉइंट्स आहिनि त कोशिशि करे पाकिस्तान त हिकिड़ो एक्स्ट्रा ऑर्डिनरी सेशन घुराए वठे, रेक्विजिशन करे छॾे। उनजो तरीक़ो आहे पूरो जेको OIC चार्टर आर्टिकल 8 जे तहत या आर्टिकल 9 जे तहत घुराए वठे, जेके सरबराह आहिनि उन्हनि जो। ऐं ही फॉरेन मिनिस्टर जेको काउंसिल ऑफ फॉरेन मिनिस्टर जी रेज़ोल्यूशन जेके बि पास थिया आहिनि, इन रेज़ोल्यूशन खे वरी रीइटरेट कराइनि उन्हनि खां ऐं उन्हनि ते डिसीशन वठनि। मिसाल जे तौर ते जेको इन्हनि इहो कयो आहे आर्टिकल 10E जो रेफरेंस ॾिनो आहे इन डिक्लेरेशन में, आर्टिकल 10E चार्टर जो जेको आहे उन में ॾिनल आहे त इस्टेब्लिश कयो तव्हां को न्यू ऑर्गेनाइजेशन या कमेटी, जेका मां पहिरियां ॻाल्हि पियो कयां ट्रम्प जे ज़माने में जेके इस्लामिक आर्मी जेका इस्लामिक मिलिट्री फोर्स जेका ठही आहे उनखे चार्टर में शामिल जे कंदा त अक़वाम मुतहदा खे सबमिट जेॾी महिल कंदा ऐं डिपॉज़िटरी में सबमिट थी वेंदो उहो डॉक्यूमेंट, त पोइ इम्प्लीमेंटेशन थी सघे। ऐं उहा हिकिड़ी पीस कीपिंग टाइप ऑफ फोर्स, जीअं नेटो पाण खे चवराईंदी आहे पीस कीपिंग, त नाहे बहरहाल असां अहिड़ी फोर्स रखी था सघूं जंहिंमें कुझु न कुझु इम्प्लीमेंटेशन वारो सिलसिलो असां कराए था सघूं। हाणे अचूं था पिया त ॿिया जेके मुख्य पॉइंट्स हिननि जा आहिनि, मां जस्ट 4 मिनट्स त मां ॿुधाईंदुसि त हाणे इहो अंदाज़ो कयो त कंडेम कयो आहे, लफ़्ज़ इस्तेमालु कयो, नॉर्मली इन रेज़ोल्यूशंस में इहो इस्तेमालु न कंदा आहिनि। कंडेम कयो आहे त टेररिस्ट अटैक एग्रेशन किंगडम ऑफ सऊदी अरेबिया में, ठीकु आहे, उहो असां हुनखे फेवर कयोसीं, माना इहो होती जे तरफ़ो इशारो आहे। पर शुक्र आहे त इन्हनि ईरान जो नालो न वरितो हिन में, छो जो ईरान असांजो पड़ोसी मुल्क आहे, असां लाइ जो उन कोशिशि कई हूंदी, पर असांजी डिप्लोमेसी आहे त असां हुनखे ईरान जो नालो न अचणु ॾिनोसीं। पोइ यमनी माण्हू जेके आहिनि उन्हनि सां सॉलिडेरिटी तज़ाद ॾिसो, हिकिड़ी साइड ते बम थाणनि उन्हनि खे ऐं ॿी साइड ते उन्हनि सां सॉलिडेरिटी उन्हनि कई आहे इन डिक्लेरेशन में उन में। ऐं पोइ उन खां अलावा यूक्रेन खे उन्हनि जेको आहे इहो अमेरिकन मौक़िफ़ खे बयानु कयो आहे त इन सॉवरिटी एंड टेरिटोरियल इंटीग्रिटी जेका आहे यूक्रेन जी, उन ते उन्हनि ज़ोर ॾिनो आहे। इहो ई त अमेरिका ऐं यूनाइटेड नेशंस चाहे पई त तव्हां जेको आहे उन्हनि जी सॉलिडिटी जेको यूनाइटेड नेशन चार्टर जे प्रीएम्बल जे मुताबिक़ ऐं जेके सॉवरिटी एंड टेरिटोरियल इंटीग्रिटी खे तव्हां कंहिं ॿियो मुल्क जेको आहे उनखे जेपरडाइज़ नथो करे सघे, त इन ते खे इन डिक्लेरेशन में ज़ाहिर कयो आहे। तव्हां इस्लामिक डेवलपमेंट बैंक जो पाण ज़िक्र करे छॾियो, उन ट्रस्ट फंड में नाइजेरिया उन जेका उहा लीड वरिती आहे त उन ट्रस्ट फंड में पैसा जमा कराए छॾिया आहिनि, ॿियनि खे अपील आहे। हाणे ॾिसूं कॾहिं त उहा अपील पूरी थिए। पर अफ़गानिस्तान जे मामले में आई एम नॉट हैप्पी विद दैट। अफ़गानिस्तान जे मामले में उन्हनि उहा ई लाइन टो कई आहे जेका सिक्योरिटी काउंसिल जे तरफ़ां रेज़ोल्यूशन पास थियो, तक़रीबन उहा ई लाइन आहे हिन में। ऐं हू इहा आहे त उन्हनि अफ़गान माण्हू जेके आहिनि उते उन्हनि सां त उन्हनि कयो आहे त असां हुकूमत खे बिल्कुलु का लिफ्ट न कराई आहे। इन करे उन्हनि जो फॉरेन मिनिस्टर न आयो। पोइ दफ़े उन सां उनजी बेतौकीरी असां कईसीं, उनखे ग्रुप फोटो में शामिल न कयोसीं ऐं घुरायो बि होसीं, इन करे उन आयो उन दफ़े। त इहो अफ़गानिस्तान जे मामले में उन्हनि उहा ई ॻाल्हि कई त तव्हां अफ़गानिस्तान खे सेफ न हुअणु खपे ऐं अफ़गानिस्तान में अलक़ाइदा ऐं उनजा एफिलिएट्स न हुअणु खपनि। अफ़गानिस्तान में जेको आहे उहो ETIM जेको आहे ईस्ट तुर्कमानिस्तान इस्लामिक मूवमेंट जेको उहा न हुअणु खपे, TTP न हुअणु खपे। त ही सभु शयूं उही सिक्योरिटी काउंसिल जा जेके लफ़्ज़ आहिनि। नई ॻाल्हि हिकिड़ी सुठी ॿी कई आहे, रोहिंगन जे सां उन्हनि सॉलिडेरिटी ॾेखारी आहे त उन्हनि खे म्यांमार में वरी वापसि उन्हनि खे घुरायो वञे। तो हिकिड़ी आहे ॾिसो मल्टीलैटरल डिप्लोमेसी में थींदो ई आहे त माण्हू कंसिस्टेंसी ऐं कंटिन्यूटी ज़रूरी हूंदी आहे। अॼु ही रेज़ोल्यूशन आहे, इहो एज़ अ ब्लॉक रेज़ोल्यूशन जेॾी महिल अक़वाम मुतहदा जनरल असेंबली में बि खणी वेंदा त जनरल असेंबली खे इनकार करणु ॾुखियो पवंदो आहे। काफ़ी ॿिया मुल्क जीअं इस्लामोफोबिया जे रेज़ोल्यूशन खे पास कयूं, खोड़ सारा रेज़ोल्यूशन उते बि पास थी था सघनि। ऐं उन खां अलावा उन्हनि जेको आहे
इंडियन मुस्लिम्स के हिजाब के भी उन्हें बारे में भी डिनाउंस किया माना कंडेम किया तो मुस्लिम ही हिकिड़ी नई ॻाल्हि आहे त उन्हनि इंडियन उन मामले में किया अॻिते वधंदो त ॿी ॻाल्हियूं पुछंदो त मां ॿुधाए छॾंदुसि ठीक है। अच्छा डॉक्टर साहब मां इनाम शेख साहब खां ॼाणणु चाहींदुसि इनाम शेख साहब जेका ॻाल्हि डॉक्टर साहब कई आहे त यूक्रेन ऐं रूस वारे मामले ते हाणे हिकु तरफ़ उन्हनि चयो आहे त असां न्यूट्रल रहंदासीं, ॿिए तरफ़ साॻियो हुनजो हल बि तलाश कयो आहे। तव्हां छा था सम्झो त OIC केतिरी OIC खे इन हवाले सां पंहिंजो स्टैंड कहिड़ो वठणु घुरिजे ऐं हिकु न्यूट्रल वारो स्टैंड आहे इन सां अव्हां कीअं पिया ॾिसो त इहो बहितर स्टैंड आहे त तमामु तर मामले में न्यूट्रल ई रहिजे? ॾिसो यूक्रेन में सूरत हाल इहा आहे त यूरोपियन यूनियन जहिड़ो फोरम ऐं ख़ुदि अमेरिका पंहिंजे सभिनी ख़्वाहिशात जे बावजूदि रूस खे जे पासो वेस्टर्न न करे सघियो आहे ऐं रूस अॼु बि पंहिंजी जेका हुननि जी विल आहे विश आहे ऐं जेको एग्रेसिव एटीट्यूड आहे उहो जारी रखे थो अचे। त इस्लाम OIC जेका आहे उन जो त एतिरो पावर बि कान्हे ऐं उन में एतिरो दम बि कान्हे जो उन ते का उहा हिकिड़ी का सख़्तु क़िस्म जो मौक़ुफ़ वठी सघे या उन ते का हिकिड़ी स्ट्रांग रिकमेंडेशन करे सघे। इहो ई उन्हनि जे वस में हो जेतिरो हू करे सघिया आहिनि ऐं मां सम्झां थो। पर उन खां अलावा हाणे जेको कॉन्फ्रेंस जो बुनियादी तौर ते थीम हुयो त बिल्डिंग पार्टनरशिप फॉर यूनिटी जस्टिस एंड डेवलपमेंट, बिल्कुलु इन एंगल खां जेके तव्हां ॾिसो त ख़ुदि जेके इस्लामी मुल्क आहिनि उन्हनि में सूरत हाल इहा आहे त हिन महिल 2/3 जेके दुनिया में रेफ्यूजीज़ आहिनि उन्हनि मां 2/3 जेके मुस्लमान मुल्कनि जा साउथ सूडान आहे ऐं मुंहिंजे खे म्यांमार आहे ऐं सोमालिया आहे अफगानिस्तान आहे सीरिया आहे। त ख़ुदि इहो सुठी इनिशिएटिव वरितो आहे नाइजीरिया, पर इन खां वधीक करण जी ज़रूरत आहे। वसीला आहिनि, मिसाल मां जेकॾहिं सऊदी अरब आहे उहो हर जेको उमिरो ऐं हज करणु अचे थो उन ते रुॻो 10 रियाल सोशल वेलफेयर फंड जा रखी छॾे मुस्लिम वर्ल्ड जे लाइ ऐं उन्हनि में हर जेके मिलियंस रियाल जमा उहे हर दफ़े हिकिड़े ग़रीब मुस्लमान मुल्क ते ख़र्च थियनि त तव्हां सम्झो था त उनजो सोशल वेलफेयर जो केॾो इम्पैक्ट पवंदो ऐं उन में को बि माण्हू अरहो न हूंदो। पर सवाल आहे त उहा विल किथां अचे इंटरनेशनल अरीना में या जेको आहे सो मुस्लिम मुल्कनि खां ॿाहिरि जे जेके मुल्क आहिनि या फोरम्स आहिनि उहो त मसइलो बाद जो आहे। उहो त तॾहिं हूंदो जॾहिं ट्रूली मुस्लिम OIC हिकिड़ो इंडिपेंडेंट फोरम पसे पर्दा OIC जा मुल्क ख़ुदि इसराइल समेत केतिरनि मुल्कनि सां अमेरिका सां रशिया सां ॿियनि सां राब्ते में आहिनि, उन्हनि जे इन्फ्लुएंस खे क़बूल बि कनि था ऐं जेके मुस्लिम वर्ल्ड जा इशूज़ अचनि था उन में कॾहिं कॾहिं बिट्रे बि करे वञनि था। यूक्रेन ते त मां सम्झां थो जेतिरो एतिरो ई हुननि खे करे सघिया पे उहो कयो आहे। पर अगेन it's you see commendable, it's very positive on the part of conference that at least it is so much clear केतिरनि इशूज़ ते एतिरो क्लियर थी आहे पहिरियों केतिरनि इशूज़ ते क्लियर थी हिकु डिक्लेरेशन आहे उहा ख़ुदि ॾाढी माना वारी डिक्लेरेशन आहे। वॾी महिरबानी इनाम शेख साहब, डॉक्टर जमील अहमद खान साहब, अवां ॿिन्हिनि मौजूद महिमाननि जी वॾी महिरबानी। नाज़रीन अवां OIC बाबति असांजे ॿिनि अहम तजिया निगार जिन आलमी दुनिया ते आलमी मामलनि ते ऐं आलमी दुनिया ते ॾाढी गहरी नज़र आहे उन तफ़सीली अवां तजुर्बो ॿुधो त हीअ हिकु कॉन्फ्रेंस थियणु ख़ुदि जेका उहा कामयाबी आहे। उनखां पोइ हिकु डिक्लेरेशन आयो आहे उहो ॾाढो माना खेज़ आहे, पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जेसिताईं इन ते अमल नथो थिए ओसि ताईं का को फ्रूटफुल इन जो नतीजो न निकिरंदो। हिते प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी थो पहुचे। असद मुमताज़ खे इजाज़त, सदाईं गॾु।